किया उसे जय किया उसे बिल्कुल हिन वक़्तु असां मतली चौराहे ते मौजूद आहियूं जिते MWM जी काफ़िलो हिते पहुतो आहे। वधीक साईं खां पुछूं था हीउ काफ़िलो किथां आयो आहे, हुनजो मक़सदु छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त हिननि हुकूमत वक़्तु ज़ाइरीन ते पाबंदी हई आहे, सफ़री पाबंदी हई आहे। उन ई जे नतीजे अंदरि मातली जा गयूर जेके मोमिन आहिनि, अज़ादार इमाम हुसैन जेके मौला हुसैन जा इश्क कनि था, उन्हनि पैदल रवाना थिया आहिनि ऐं उन्हनि जी गैरत के, हिम्मत के ऐं उन्हनि जी मोहबत के इमाम हुसैन सां जेका उन्हनि खे असां सलाम पेश कयूं था। टंडो मोहम्मद ख़ान जे अज़ादारनि हिते उन्हनि खे वेलकम चयो आहे, उन्हनि जो इस्तक़बाल कयो आहे। इन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। आउं हुकूमत वक़्त खे चवां थो, हीउ सफ़र इश्क जो सफ़र आहे, हीउ मोहबत जो सफ़र आहे, अक़ीदत जो सफ़र आहे। इमाम हुसैन जी मोहबत असांजे दिलनि मां ही हुकूमत कढी नथी सघे। असां उन जी ज़ियारत जे लाइ हर क़ीमत चुकाइण जे लाइ तयार आहियूं, पर ज़ियारत तां दस्तबरदार कोन थींदा आहियूं। वरी बि ही जेके अज़ादार इमाम हुसैन जा ज़ाहिर जेके पहिरें पंध मातली मां निकिता आहिनि, हाणे सफ़र करे रवाना थी रहिया आहिनि, बलोचिस्तान रमदान जे बॉर्डर ताईं रवाना थी रहिया आहिनि। इन्हनि जी जस आहे, इन्हनि खे सलाम पेश कयूं था, इन्हनि जी जुरत खे सलाम आहिनि। महिरबानी। ॿिनि पहिरनि जो 2 बजे जेको आहे मातली मां काफ़िलो निकितो आहे मरकज़ी इमाम बारगाह मां। इहो रवाना थींदो आहे बरास्ता हैदराबाद खां कराची। पोइ क़ाइदे वहदत अलामा राजा नासिर अब्बास जे ऐलान खां पोइ हुते जेको आहे लॉन्ग मार्च जो ऐलान आहे, हुते असीं शमूलियत कंदासीं। असीं हुकूमत वक़्त खे हींअर ई ॿुधायूं पिया कि असीं कंहिं सूरत में असीं बॉर्डर खुलण जी जेको आहे उन जी मुखालफ़त था करियूं, बंदि करण जी। इन खे खोलियो वञे डायरेक्ट, असांखे जेको आहे किरास कयो वञे, न त सॼे पाकिस्तान मां जेको हुसैनी पंहिंजे काफ़िलनि जे थ्रू कराची जी सफ़र तय। ॾिसो, इहो जेको एहतिजाजनि जो सिलसिलो आहे बॉर्डर जे बंदि करण जे ख़िलाफ़, उहो शुरू आहे। पहिरियां मरहला ख़तमु थी विया आहिनि। हीअ जेके असांजा दोस्त मातली खां निकिता आहिनि, इहो कारवान इश्क आहे। इहो कारवान इश्क सिर्फ़ु मातली ताईं महदूद कोन्हे, पर पूरे पाकिस्तान क़ौम जी आवाज़ आहे। ऐं इहा शुरूआति आहे जहिड़ी तरह पहिरियों मरहलो हो, ऐं इहो मरहलो हिते ख़तमु कोन थींदो, बल्कि इहो मरहलो वधंदो रहंदो। छो त करबला जी जेका ज़ियारत आहे उहा असांजे लाइ हिकिड़ी हरारत आहे, असांजो जियापो आहे। शिया क़ौम कॾहिं बि इन ॻाल्हि खे तस्लीम न कंदी, हिन जे फ़ैसिले खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहो हिकिड़ी शुरूआति आहे। अगरि ॿी सूरत में इन्हनि बॉर्डर न खोलिया त इहो न सिर्फ़ु एहतिजाज जो सिलसिलो वसी थींदो, बल्कि पूरे पाकिस्तान खे जाम कयो वेंदो। असां इंतज़ारु पिया करियूं सिर्फ़ु क़ाइदे वहदत अलामा राजा नासिर अब्बास जाफ़री जे हुकम ते। जीअं जो हुकम थींदो असां लबैक चवंदासीं। सभु इंटर खे खपे। असां सिर्फ़ु तदारक हिकिड़ो इहो हिसो आहे हिकिड़ो नुक़सान जो, जेको तक़रीबन तख़मीनो लॻायो आहे त 50 अरब रुपया जेके आहिनि उहे नुक़सान थिया आहिनि। उहो न सिर्फ़ु उनजो अज़ालो करे, पर उन अज़ाले खां अलावा गवर्नमेंट सां इहो वाज़े असां उनखे चवणु था चाहियूं, अज़ाले खां अलावा बि। ऐं इहो ईअं कोन्हे त अज़ालो करें ज़ियारत बंदि, न, पर उन्हनि खे ज़ियारतनि जा दरवाज़ा खोलणा पवंदा। ईअं कोन्हे जो 50 अरब जेको आहे सो ज़वारनि जे हवाले करे बॉर्डर बंदि न, उहो हुनजे नुक़सान जो बि अज़ालो करे ऐं हर हाल में बॉर्डर खे खोले। अगरि बॉर्डर न खुलिया त असांजा पूरा पाकिस्तान में काफ़िला उन बॉर्डर ते अॼु बीहंदा। अलामा राजा नासिर अब्बास जी क़यादत में उन बॉर्डर खे क्रॉस कंदा। बॉर्डर ते बंदि कनि था, पर उन सां गॾु गॾु छा जहाज़ जे ज़रिए उन ग़रीब मिस्किन माण्हुनि खे जलम ताईं नथा पहुचाए सघनि, अर्बन करे सघनि। ॾिसो, इहो ख़बर छा आहे, अगरि जहाज़ जे ज़रिए इहो हिकु टाइम जो आहे, इहो हुनजी नाकामी जो एतिराफ़ आहे। अगरि गवर्नमेंट उन्हनि खे ज़ाइरीन खे तहफ़ुज़ फराहम नथी करे सघे, माना इहो एतिराफ़ था कनि था असांजा रोड रस्ता एतिरी बजट खाइण खां पोइ जेका दिफ़ा ते बजट लॻाए थी, चवंदा त असांजी आर्मी हिकु नंबर आर्मी आहे दुनिया जी, जेका इंडिया खे 2 ॾींहंनि में अंदरि शिकस्त थी ॾिए।
उहा छा चंद माण्हुनि खे पोइ त असांजी शिकस्त आहे न, पोइ असां उहे तकवीत वठंदियूं। न सिर्फ़ु असीं चवंदा जहाज़ खां अलावा बि जेके बाक़ी बि रस्ता आहिनि उन्हनि खे बि वधायो वञे, रस्तनि खे महदूद करण जेको आहे हल कोन्हे। रस्ता जेके आहिनि उनखे वधायो वञे न। ज़ाइरीन जा तक़रीबन 4-5 लख ज़ाइरीन वञनि था, उन 4-5 असां उन जा वसीला महदूद करे छॾियूं। असीं चवंदा त अञा बि वसीला वधाया वञनि, न कि महदूद कया वञनि। अस्सलाम वालेकुम या आली मदद। सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर आहे, टीवी बि ॾिसूं, सोशल मीडिया दौर बि आहे। हीउ जेको बि आहे अॼु खां न सदियुनि खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दौर खां टी पाबंदियूं ही दिलि में ही जबर हलंदो अचे, पर कॾहिं बि हुननि खे कामयाबी नसीब न थी आहे। सदाईं हुननि खे इहा ई थी आहे त जेका ज़लालत आहे न उहा हुननि जे नसीब में आहे। कुझु बि कोन्हे, का बि शइ कोन थींदी। हीअ जेके मौला जा आशिक़नि हिननि जा असीं नौकर आहियूं। असां सभु दोस्त हर शहर मां मौला जा आशिक़नि जा नौकर वेठा आहियूं। असीं हिननि सां हर गसत में गॾु हूंदासीं, हिते हूंदासीं, पूरे पाकिस्तान क्रॉस कराइण ताईं सभु हूंदा। ऐं सुठी ॻाल्हि आहे त असां हिननि जो हिननि खे हौसलो ॾियूं, छो त असीं नौकर ई मौला जे बचनि जा आहियूं। मौला जे बचनि जा नौकर आहियूं, उन्हनि जा आशिक़ वञनि पिया, उन्हनि जी असीं जेतिरो थी सघंदो पुठिभराई बि कंदासीं। ऐं एतिरो बि चवंदा हुकूमत वक़्त खे त तव्हां हिननि आशिक़नि खे रोकियो न। आशिक़नि जी मंज़िल तव्हांजे रोकण खां परे आहे। तव्हांखे खपे त हिननि जो साथ ॾियो, तव्हांखे खपे त हिननि खे बाहिफ़ाज़त बॉर्डर क्रॉस करायो। तव्हांखे खपे त हुकूमत वक़्तु जेके फ़ैसिला कया आहिनि उन्हनि खे कैंसिल करे वरी बि जेको पुराणो रवाज आहे, जेके मंज़िल ते काफ़िला वञनि था, जीअं जेको कानवाई थिए थो, कानवाई जी सूरत में वञनि त हर साल वेंदा आहिनि। हिन साल तव्हां हरू कंहिंजे चवण ते या कंहिं अमेरिका जे चवण ते अञा के ॿिए कंहिंजे चवण ते तव्हां इहा रोक पिया करो, इहा रोक तव्हांखे फ़ाइदे वारी कान थींदी। तव्हांजो इमेज घटिबो। तव्हांखे खपे त हिन आशिक़नि जी पोइवारी करियो। असां त बाबा नौकिरी कंदासीं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि आहियूं, जेसीं ज़िंदगी आहे तेसीं हिननि आशिक़नि जी नौकिरी कंदासीं। अलाह कंदो इहे नौकिरियूं क़ाइमु रहंदियूं। ऐं इहो वक़्तु असां टंडो मामून खान में जेके दोस्त साथी गॾु थिया आहियूं, इहे साथी सिर्फ़ु इन लाइ कोन गॾु थिया आहियूं त हितां क्रॉस कराईंदासीं। हीअ सॾु कंदा त असीं अॻियां बि वेंदासीं हिननि सां गॾु। ईअं न आहे, हितां खां जिते हकल कंदासीं उते सभु पहुचंदासीं। वधीक तंज़ीमूं बि आहिनि, अहले वहदत मुस्लिमीननि ॿियूं तंज़ीमूं बि आहिनि, उहे सभु दोस्त गॾु आहिनि हिननि सां। असां हमेशह हिननि जी ड्यूटी कई आहे, कंदासीं। शहीदनि जो असां इहो ॾिसूं न, असांजी पाकिस्तानी फ़ौज जी कमज़ोर न आहे, असांजा जवान एॾा कमज़ोर न आहिनि। मसइलो इहो त उन्हनि जे मथां जेके मुसलत जेके आहिनि हुकुमरान आहिनि, हीउ सॼो करता हुकुमरान जो आहे, जेके आलमी इस्तक़बार जा एजेंट आहिनि। हीअ नथा चाहिनि छाजे करे जो हितां त शइ जी वॾे में वॾी तादाद ईरान वञे थी। ऐं आलमी इस्तक़बार खे हालिया जेके बैन अल-अक़वामी हालात हलनि पिया उन जे मुताबिक़ अमेरिका इसराइल जा आलमी इस्तक़बार आहे, उन्हनि खे इहा शइ नथी फैलाए रहिया आहिनि। जीअं त हिन जो ज़ाइरीन ते पाबंदी जो फ़ैसिलो इहो अनारकी न आहे। छा आहे इन अनारकी खे मोह ॾियण लाइ असां रोडनि ते निकिरी आया आहियूं। अलामा राजा नासिर अब्बास साहिब सॾ ते। ऐं इंशाअल्लाह असां यकीन खां चऊं था त ख़ुदा रोड खोलियो, ख़ुदा हिननि ज़ाइरीन खे पाबंदी न हणो, त शयूं खे एॾो सब्र आज़मा इम्तिहान में न विझो। ऐं इंशाअल्लाह असांखे यकीन आहे त हीअ रोड खोलींदा ऐं असां वेंदासीं। ॿी सूरत में अगरि हीअ रोड नथा खोलीनि त तमामु सालारनि खे अपील थो कयां, तमामु जिन ज़ाइरीन जूं वीज़ाऊं लॻी चुकियूं आहिनि, तव्हां कराची पहुचो, लबे गया नारो हणी असां रमज़ान बॉर्डर न निकिरंदासीं। पोइ जेको थींदो हुनखे ॾिसो वेंदासीं।